कामरान वालेकुम छा मसलो थिया था कामरान? सर मसलो इहो आहे त कुझु टाइम पहिरियों तक़रीबन गुज़िरियल महीने में भोतार सोबदार खान सां गॾु हुन जा कैमरामैन हूंदा आहिनि छोकिरा नाला जेको आहे त हिकिड़े जो बबलू आहे, ॿिए जो शफ़ीक आहे मुंहिंजे ख़्याल में। उहे मुंहिंजे BFC ते आया, मुंहिंजो रेस्टोरेंट आहे त साहब जा कुझु महिमान आया आहिनि। असांखे जेको आहे त कुझु ब्रोस्ट बर्गर बिल टोटल हुन ॾींहुं मुंहिंजो 5500 रुपयो थियो। मां हुनखे चयमि पैसा चई साहब जा महिमान आयल आहिनि, असां साहब सां गॾु हूंदा आहियूं, तव्हांखे पैसा असां सुभाणे ॾेई ईंदासीं। मां चयमि ठीकु आहे, मोज़िज़ आहे असांजे शहर जो माण्हू आहे जेको आहे त मथां वेठा हुजनि, हुन सां 24 घंटा गॾु हूंदा आहिनि। उहे छोकिरा आया, मां उन्हनि खे ॾिनो। उन्हनि जे बावजूदि काफ़ी ॾींहं गुज़री विया, हफ़्तो खनि। हफ़्ते खां बाद जेको आहे त मुंहिंजे दुकान जे अॻियां टपिया। मां उन्हनि खे चयो बाबा मूंखे पैसा ॾियो पंहिंजा, तव्हां मूंखां सामान खणी आया। चऊं त फ़िलहालु जेको आहे त असां वटि कान्हनि, 1 तारीख़ असां तोखे ॾींदासीं। मां चयुमि अगरि अहिड़ो मसइलो आहे त मां साहब खे पाण जेको आहे त वञी करे चवां, चई न असां तोखे 1 तारीख़ ॾेई ईंदासीं। उन खां बाद वरी जेको आहे त पंहिंजा मसइला मसाइल हुया, शादी हुई भाउ जी, उन में वॾे डुक में जेको आहे त पैसा जेको आहे त मां हिन खां वरी कल्ह जेको आहे त मां हिन खां पैसा घुरिया। इफ़्तारी टाइम हितां गुज़रे पियो। मां हिनखे चयुमि बाबा असांखे पैसा ॾेई वञो। मूंखे चयईं बाबा तोखे असां बानाणी इफ़्तारी करणु ॾियूं था त तूं जेको आहे त पाण ॻाल्हाए छा थो सम्झे, तोखे इफ़्तारी बि हिते न करणु ॾींदासीं, तूं छाजा पैसा थो मूंखां घुरे? छा मतिलबु इफ़्तारी? इफ़्तारी जेका मां हिते कराईंदो आहियां, ग़रीब गुरबे जे लाइ जेका इफ़्तारी तोखे असां बानाणी तोखे इफ़्तारी बि न करणु ॾींदासीं। मां चयुमि इफ़्तारी करणु सवाब जो कमु आहे, बाक़ी तूं मुंहिंजा पैसा न खाईंदे, मां तोखां पैसा सुभाणे वठंदुमि। वरी अॼु मंझंदि धारा मां हिते वेठो हुयुमि, हिते ई हितां गुज़रिया त मां उन्हनि खे चयुमि बाबा महिरबानी करे मूंखे शाम ताईं पैसा ॾेई वञो, न ॾिनो पैसा मां सोबदार खान ॾेई वेंदुमि। उनजे बावजूदि जेको आहे त हलाए विया। पोइ पाण छोकिरा गॾु करे जेको आहे त आया, हिते इफ़्तारी जो टाइम हुयो, सभु आया जेको आहे तक़रीबन 40 ॼणा हिते आया। जी बानाणी ते इफ़्तारी तूं न कर, जेको आहे त तूं एॾो मुड़ुसु माण्हू आहे जेको आहे त छोकिरे खे रोड ते बीहारे पैसा घुराईंदो, तोखे हिते इफ़्तारी कराइणु ॾियूं था त तूं पाण ॻाल्हाए छा थो सम्झे, न करणु ॾींदासीं इफ़्तारी। मां चयुमि बाबा तव्हां वञो, रोज़ेदार वेठा आहिनि, मां उन्हनि खे इफ़्तारी करायां। उन खां बाद अचो, जेको बि मसइलो आहे मुंहिंजा पैसा आहिनि, मूंखां सामान वठी विया आहिनि, बोतार जे नाले ते वठी विया आहिनि, मां पैसा मां तव्हां खां घुरंदुमि, बाक़ी मां इफ़्तारी कंदुमि। उनजे बावजूदि जेके मुंहिंजा छोकिरा देगियूं वेगियूं रहनि पिया, उन्हनि सां आया विड़िया। असां हिते टोटल 4 ॼणा छोकिरा मौजूदु हुआसीं, छो त रोज़े में न 15-20 मिंट हुया। मुंहिंजा जेको आहे त पेना फ्लेक्स वग़ैरह हे खणी करे उछलाइणु, इफ़्तारी हिते असां तोखे न करणु ॾींदासीं। मां चयो मुंहिंजो राइट आहे, मां तव्हां खां पैसा घुरंदुमि। उनजे बावजूदि ॿिया 2-3 ॿिया कुझु हिन गिटी खां आया, कुझु होॾो अची करे असां ते जेको आहे त चई विड़िया आहिनि असां सां। हिन सिलसिले में नालो जीअं वरितो रतदरे मौज़ूद शख़्सियत आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई, उन्हनि खे दांह ॾिनी? जी बिल्कुलु उन ई टाइम जे टाइम हे पहुता हुया, मां सोबदार खान साहब खे फ़ोनियूं कयूं, 4 खां 5 फ़ोनियूं कयूं, उन्हनि अटेंड न कई। बाद में उन्हनि मूंखे कॉल कई, मां उन सां ॻाल्हायो। मां चयो सर हे मसइलो हीअं आहे। उन चयो हिननि छोकिरनि खे ॾियो, उन छोकिरनि सां बि ॻाल्हायो, उनजे बावजूदि बि छोकिरा न मुड़िया। उनजे बावजूदि जेको आहे त हिते अची करे विड़ी विया आहिनि। उन खां बाद मां थाणे ते वियो आहियां। थाणे ते नालो छा हुयो उनजो, ज़िया वेठो हुयो। ज़िया खे वञी करे चयमि मूं ते जेको आहे त हमिलो थियो ऑफिस ते। ज़िया मूंखे चए थो तव्हां निकुर, जेको आहे त लॉकअप कंदुमि। मुंहिंजी NC न वरिती वई, उन्हनि सां कंहिं बि ॻाल्हायो, कुझु बि ॻाल्हायो, उन मुंहिंजी NC न वरिती। मूंखे चई तव्हां निकुर, जेको आहे त मां तोखे लॉकअप कंदुमि। इहा पुलिस जी जेको आहे त हिते असां रोज़ो खोलायूं था, हिते माण्हुनि खे असांजे बेवाजिबी कई वई आहे। असां पुलिस थाणे ते वञूं था त थाणे वारा चवंदा तव्हां हितां निकिरो। ज़िया उनजे बावजूदि मूंखे धिका ॾेई करे ज़िया थाणे मां कढियो आहे। उनजे बावजूदि ॿियो आयो आहे राति वारो ड्यूटी वारो, उन अची करे मुंहिंजी NC कटी आहे। उन खां बाद जेको आहे त मुंहिंजे छोकिरनि 4 ॼणनि खे धकनि, उन में 2 ॼणनि जा जेको आहे त नाला ॾिना अथऊं। हे ॿांह भरी पई आहे छोकिरे जी, मूंखे अखि में धका। निसार अहमद जी। मां बानाणी वेलफेयर एसोसिएशन जो चेयरमैन आहियां। मां उन्हनि खे ॿुधायां बि सही त असांजी वेलफेयर आहे जेको आहे त असां इफ़्तारी कराईंदा आहियूं। उते जेको आहे त मसइलो थियो आहे, पोइ बि पुलिस जेको आहे त ॿुधी करे अणॿुधी, ॿियनि जे नाले मां नथो चवां, बाद में आया ॿिया ऑफिसर, उन्हनि रिस्पॉन्स ॾिनी। ज़िया जेको आहे हिते इन ज़िया ॾाढी बदतमीज़ी कई आहे। मां ज़िया ख़िलाफ़ु रते दरे सुभाणे स्टांड ते मां धरणो हणी करे वेही रहंदुमि। मां जेके बि हितां जा जेके बि मोज़िज़ आहिनि सभिनी खे गुज़ारिश कयां थो त हिन अमल जी जेको आहे त हिन ते एक्शन खयो वञे, न त मां सुभाणे पंहिंजी जेका बि बिरादरी आहे, जेकी बि मुंहिंजी बानाणी वेलफेयर एसोसिएशन जा मेंबर आहिनि, उहिदेदार आहिनि, सॼी टीम खे घुराए करे मां सुभाणे बाईपास बंदि कंदुमि। ख़ासि करे इन पुलिस जे नाइल ऑफिसर ज़िया जे ख़िलाफ़ु मां वेही करे धरणो हणंदुमि। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां आया असां ॾे, वॾी महिरबानी।